अस्सलाम वालेकुम। सिंध एजुकेशन चैनल ते भली कार। अॼु पाण प्लास्टिड्स बाबति पढ़ंदासीं। प्लास्टिड प्लांट सेल यानी जेके बूटनि जा सेल हूंदा आहिनि उन्हनि जे अंदरि हिकिड़ा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनिल हूंदा आहिनि, यानी ॿिनि मेम्ब्रेन वारा ऑर्गेनिल या स्ट्रक्चर। टाइप्स ऑफ प्लाज्मिड प्लाज्मिड जेके आहिनि उहे टे टाइप आहिनि। पहिरीं टाइप क्लोरोप्लास्ट, ॿी क्रोमोप्लास्ट, टी ल्यूकोप्लास्ट। हाणे हर टाइप जेके टे टाइप आहिनि उन्हनि खे अलॻि अलॻि पाण पढ़ंदासीं। सभ खां पहिरीं टाइप आहे क्लोरोप्लास्ट। क्लोरो जी माना आहे ग्रीन, प्लास्ट जी लिविंग। ही जेको आहे मोस्ट इम्पोर्टेंट प्लास्टिड कंटेन पिगमेंट क्लोरोफिल। ही जेको आहे उहो सभिनी खां वधीक अहमियत वारो प्लास्टिड आहे। जेके टई आहिनि क्रोमोप्लास्ट ल्यूकोप्लास्ट ॿिन्ही जे मुक़ाबले में ही वधीक अहमियत वारो आहे। इन जे अंदरि पिगमेंट उहो जेको कलर ॾे। कहिड़ो पिगमेंट इन जे अंदरि मौजूदु आहे? क्लोरोफिल। क्लोरोफिल गिव्स प्लांट ग्रीन कलर। क्लोरोफिल जेको आहे उहो बूटनि खे साओ कलर ॾींदो आहे। जीअं तव्हां पन ॾिठा हूंदा त जेके पन सभिनी बूटनि जा हूंदा आहिनि उहे साए कलर जा हूंदा आहिनि ऐं उन खां सवाइ जेके नंढा बूटा हूंदा आहिनि उन्हनि जो जेको थुड़ हूंदो आहे उहो साए कलर जो हूंदो आहे। या जीअं साग वग़ैरह ॾिठा हूंदा, पालक, त उन्हनि जी जेका कानी वग़ैरह हूंदी आहे साए कलर जी, त उहा साए कलर जी छाजे करे हूंदी आहे? उहो इन पिगमेंट जे करे हूंदी आहे जेको क्लोरोफिल क्लोरोप्लास्ट जे अंदरि क्लोरोफिल मौजूदु आहे। उन पिगमेंट जे करे इहो साओ कलर मिलंदो आहे। उन खां सवाइ एंड प्ले इट्स अ रोल इन सिंथेसिस ऑफ फूड बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस। ऐं क्लोरोफिल ॿियो छा कंदो आहे? जेको फोटोसिंथेसिस जो प्रोसेस हूंदो आहे। फोटो जी माना हूंदी आहे लाइट, सिंथेसिस जी माना हूंदी आहे ठाहिणु। त लाइट जी मदद सां जेको बूटा पंहिंजो खाधो ठाहींदा आहिनि उन में क्लोरोफिल जेको आहे उहो लाइट खे कैप्चर कंदो आहे। हिकिड़ो पिगमेंट आहे ऐं उन मञा जेका एनर्जी ॾींदो आहे उन एनर्जी ॾियण जे नतीजे में जेको आहे उहो फूड ठहंदो आहे। क्लोरोफिल आल्सो कंटेन इट्स ओन DNA एंड RNA। जेको क्लोरोफिल आहे, जीअं पाण माइटोकॉन्ड्रिया जे बारे में पढ़ियो हो त क्लोरोफिल बि माइटोकॉन्ड्रिया वांगुरु क्लोरोफिल जो बि पंहिंजो DNA हूंदो आहे ऐं DNA पंहिंजो हूंदो आहे त हीअ RNA पंहिंजो ठाहींदो आहे। ऐं हीअ जेके क्लोरोफिल जे अंदरि रिएक्शन जे लाइ फोटोसिंथेसिस जे थ्रू एनर्जी ठाहिण जे लाइ एंजाइम ऐं जेके ज़रूरी प्रोटीन खपंदा आहिनि उहे ही पाण ठाहींदो आहे। त मतिलबु हिन जी उन हिसाब सां अहमियत आहे त हीअ जेको आहे सेल जे अंदरि हिकिड़ो इंडिपेंडेंटली कमु करे थो। जेको न्यूक्लियस वारो DNA आहे उन जो ही मोहताज कोन्हे, हिन वटि पंहिंजो DNA जेको आहे उहो पाण आहे। अच्छा, ही क्लोरोप्लास्ट जो स्ट्रक्चर, क्लोरोप्लास्ट जे स्ट्रक्चर खे ॿिनि हिस्सनि में विराए सघिजे थो। हिकिड़ो इन जो अंदरि जेको आहे न उहो फ्लूइड पार्ट हूंदो आहे, ॿियो स्ट्रक्चरल पार्ट हूंदो आहे। हीअ जेको साए कलर में रिंग्स ॾिसी रहिया आहियो, ही सभु जेके रिंग्स आहिनि इहो स्ट्रक्चरल पार्ट आहे हिन जो। ऐं उन खां सवाइ हीअ जेको हल्को जेको येलो कलर जो आहे स्ट्रक्चर हीअ ॾिसी रहियो आहे, त हीअ जेको आहे उहो फ्लूइड पार्ट हूंदो आहे, लिक्विड पार्ट हूंदो आहे। मतिलबु सफ़ा जेको आहे न उहो सॉलिड कोन हूंदो आहे, हिकिड़ो जेली लाइक जेकॾहिं चऊं त अहिड़े क़िस्म जो जेको आहे न पार्ट हूंदो आहे। त जेको ही स्ट्रक्चरल पार्ट आहे इन खे थाइलाकॉइड चइबो आहे ऐं जेको ही फ्लूइड पार्ट हूंदो आहे इन खे स्ट्रोमा चइबो आहे। हाणे थाइलाकॉइड खे जेको पार्ट आहे उहो हिकिड़ो त हीअं ॾिसी अथव रिंगूं आहिनि ऐं रिंगुनि जो जेको हिकिड़ो जेको आहे न बंच ठहियलु आहे। त हीअ जेको रिंगुनि जो बंच या स्टेक जेको ठहियलु हूंदो आहे इन खे गिराना चइबो आहे। ऐं ॿियो हीअ ॾिसो जेके रिंगूं आहिनि हीअ हिकिड़ी ट्यूब वांगुरु हिकिड़ी लाइन वांगुरु जेको आहे न हिक ॿिए सां हीअ ॻंढियल आहिनि, त इन खे वरी लैमिला चइबो आहे। त थाइलाकॉइड जेको आहे उहो फर्दर गिराना ऐं लैमिला में विरहायल आहे। क्लोरोप्लास्ट जूं ॿ मेम्ब्रेन हूंदियूं आहिनि। हीअ जेका ॿाहिरीं आउटर मेम्ब्रेन, उन खां पोइ हीअ वरी इनर मेम्ब्रेन, इहे ॿ मेम्ब्रेन आहिनि। उन खां सवाइ क्लोरोप्लास्ट जे अंदरि जेको आहे उहो पंहिंजो DNA मौजूदु हूंदो आहे। क्लोरोप्लास्ट जेको आहे उहो फोटोसिंथेसिस में हिन जो ख़ासि रोल आहे। हाणे जीअं ही ॿ पार्ट आहिनि ईअं ई जेको आहे न उहो ॿिनि क़िस्मनि जा रिएक्शन थींदा आहिनि फोटोसिंथेसिस जे प्रोसेस में। हिकिड़ो लाइट डिपेंडेंट रिएक्शन, यानी जंहिंजे लाइ लाइट लाज़मी खपे, रोशनी जो डिपेंड, रोशनी जो मोहताज। ऐं ॿियो लाइट इंडिपेंडेंट प्रोसेस, यानी जंहिंजे लाइ रोशनी न खपे। लाइट डिपेंडेंट प्रोसेस जेको आहे उहो थाइलाकॉइड में थींदो आहे। ही जेके ही मेम्ब्रेन आहिनि हिन में पिगमेंट मौजूदु हूंदो आहे।
इन प्रोसेस में छा थींदो आहे जो लाइट कैप्चर करे, लाइट खणी जेको वाटर आहे उन खे टोड़ियो वेंदो आहे ऐं उन वारी जेका एनर्जी हूंदी आहे उहा वरी एटीपी में जेको आहे न जेको एटीपी आहे एनएडीपी आहे उन्हनि में एनएडीपीएच उन्हनि में स्टोर कई वेंदी आहे। ॿिए मरहले में उहो छा थींदो आहे एटीपी ऐं एनएडीपीएच स्टोमेम में पुॼंदा आहिनि जिते लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन थींदो आहे। उन में जेके एटीपी ऐं एनएडीपीएच ठहिया हूंदा आहिनि उहे वरी इस्तेमालु थी कार्बन डाइऑक्साइड ईंदी आहे। कार्बन डाइऑक्साइड खे उहे जेको आहे न उहो मॉलिक्यूल फॉर्म में फिक्स करे उन मां वरी ग्लूकोज ठाहींदा आहिनि। त क्लोरोप्लास्ट जो जेको आहे न उहो हिकिड़ो एनर्जी कन्वर्टिंग ऑर्गेनील बि चयो वेंदो आहे। उन करे जो हीअ जेका लाइट एनर्जी हूंदी आहे या सोलर एनर्जी हूंदी आहे उन खे ही कन्वर्ट कंदो आहे फूड एनर्जी में, तंहिं करे हिनखे एनर्जी कन्वर्टिंग ऑर्गेनील बि चयो वेंदो आहे। ॿिए नंबर ते क्रोमोप्लास्ट, क्रोमा वर्ड जी माना आहे कलर, प्लास्ट जी लिविंग। क्रोमो जी क्लोरोप्लास्ट ऑर्गेनील आहे स्ट्रक्चर है, क्रोमोप्लास्ट भी ऑर्गेनील है स्ट्रक्चर है। क्लोरोप्लास्ट जे अंदर जेको पिगमेंट हो उन जो नालो क्लोरोप्लास्ट जे अंदर जेको पिगमेंट उन जो नालो क्लोरोफिल। ईअं क्रोमोप्लास्ट जे अंदर ॿिनि क़िस्मनि जा पिगमेंट थी सघंदा, हिकिड़ो ज़ैंथोफिल ॿियो कैरोटीन। ज़ैंथोफिल ऐं कैरोटीन जेके आहिनि इहे ॿूटनि जे अंदर कलर ॾींदा आहिनि, पर कहिड़ो कलर? ग्रीन, यानी साए खां सवा जेके ॿिया कलर ॿूटनि जे गुलनि में थियनि था, ॿूटनि जे मेवनि में थियनि था, ऐं उन खां सवाइ जेकॾहिं कंहिं ॿियो पार्ट आहे उन में उहे साए खां सवाइ जेके ॿिया कलर थियनि था उहे क्रोमोप्लास्ट ॾींदो आहे। जीअं गुलाब जो गुल आहे उन जा बि अलॻि क़िस्म जा थियनि था, जो कॉमन गुलाब आहे उहो ॻाढ़े कलर जो, त उहो जेको ॻाढ़ो कलर आहे उहो बि क्रोमोप्लास्ट जे करे थिए थो। ईअं ई जेका गजर खाइण वारी पाण इस्तेमालु कंदा आहियूं घर में, जेका उन जो जेको कलर हूंदो आहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ सिरो कलर हूंदो आहे, अंदरां खां वरी फिके क़िस्म जो कलर हूंदो आहे। त इहो जेको कलर हूंदो आहे उहो बि क्रोमोप्लास्ट जे करे हूंदो आहे। क्रोमोप्लास्ट जे अंदर जेके ज़ैंथोफिल ऐं कैरोटीन पिगमेंट आहे उन्हनि जे करे हूंदो आहे। त ईअं जेके साए खां सवा ॿिया जेके कलर थींदा गुलनि जा ऐं मेवनि जा उहे क्रोमोप्लास्ट जे करे हूंदा आहिनि। इट गिव्स कलर अदर देन ग्रीन इन फ्लावर्स फ्रूट एंड अदर पार्ट ऑफ प्लांट। ठीक है, त जीअं ॿुधायो त हीअ जेको आहे उहो साए खां सवाइ ॿिया कलर गुलनि में मेवनि में ऐं ॿूटनि जे ॿियनि हिस्सनि में ॾिए थो। उन खां टियों आहे ल्यूकोप्लास्ट। ल्यूको वर्ड जी माना आहे वाइट, प्लास्ट जी लिविंग। त हीअ जेके आहिनि से ल्यूको वाइट नाले मां ज़ाहिर हिननि वटि जेको आहे उहो पिगमेंट को बि कोन्हे को, न हिन वटि ज़ैंथोफिल आहे, न कैरोटीन आहे, न क्लोरोफिल आहे। त हीअ जेको आहे त पोइ हिन जो कमु कहिड़ो आहे? हीअ जेके सेल जा प्लांट जा अंडरग्राउंड पार्ट हूंदा आहिनि, दे फाउंड इन सेल्स ऑफ अंडरग्राउंड पार्ट्स ऑफ प्लांट। यानी ही उहे सेल जेके ॿूटे जे अंडरग्राउंड यानी ज़ेर ज़मीन पार्ट यानी जीअं रूट आहे, पाड़ूं, त पाड़ुनि जा जेके सेल हूंदा आहिनि सेल जे अंदर ही ऑर्गेनील मौजूदु हूंदो आहे। हिन जो कमु छा हूंदो आहे? दे डू नॉट कंटेन एनी पिगमेंट, हिननि वटि पिगमेंट को कोन्हे। दे स्टोर द फूड एज कार्बोहाइड्रेट, प्रोटीन एंड लिपिड। हीअ जेको आहे सो जेको फूड आहे कार्बोहाइड्रेट जी फॉर्म में, प्रोटीन जी फॉर्म में या लिपिड जी फॉर्म में उहो स्टोर करे रखंदा आहिनि, ज़ख़ीरो करे पाण वटि रखंदा आहिनि ऐं उनखे वरी पोइ प्लांट इस्तेमालु करे या उन खे ॿिया एनिमल वग़ैरह इस्तेमालु करे सघनि था। प्रोप्लास्टिड, प्रोप्लास्टिड छा आहिनि? प्रोप्लास्टिड जेके आहिनि से इमेच्योर कलरलेस प्लास्टिड फाउंड इन सेल्स ऑफ मेरिस्टेमेटिक टिश्यू। मेरिस्टेमेटिक टिश्यू, मेरिस्टेम हिकिड़ा सेल आहिनि जेके मेरिस्टेम टिश्यू ठाहींदा आहिनि। इहो जेके ॿूटे जा जेके तारियुनि वारा ब्रांचिस वारा कोना, जेका आख़िरी कोना आख़िरी एंड हूंदा आहिनि जेके वाध कंदा आहिनि, उन्हनि में मेरिस्टेम सेल हूंदा आहिनि। जेके मेरिस्टेम सेल बेसिकली उन्हनि सेल खे चइबो आहे जिन वटि डिवीजन, माना हिकिड़े सेल मां ॿिनि में, ॿिनि मां चारि में डिवीजन जी जेका सलाहियत हुजे उन्हनि खे मेरिस्टेम सेल चइबो आहे। त मेरिस्टेम सेल हिकिड़ा त रूट जेके पाड़ूं हूंदा आहिनि उन्हनि जे एंड ते मौजूदु हूंदा आहिनि, ऐं ॿिया जेके टारियूं आहिनि जेके शाखूं जेके हुजनि या चोटी हुजे ॿूटे जी मथी उन में जेके छेड़ा हूंदा आहिनि उन्हनि ते इहे मेरिस्टेम टिश्यू मौजूदु हूंदा आहिनि जेके वाध कंदा आहिनि। त प्रोप्लास्टिड जेके आहिनि उहे इन्हनि मेरिस्टेम सेल जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि
त मेरिस्टेम सेल जेको आहे न उहो हिकिड़ो इमेच्योर सेल आहे जेको डिवाइड थी वरी उहो मेच्योर ॿियनि क़िस्म जे सेल में कन्वर्ट थींदो आहे। त हीअ जेको आहे उहो मैच्योर जेॾी महिल सेल उहे मैच्योर थींदा आहिनि त प्रोप्लास्ट जेके आहिनि न उहे या त क्लोरोप्लास्ट में कन्वर्ट थींदा या क्रोमोप्लास्ट में या ल्यूकोप्लास्ट में। मिसाल जे तौर ते जेकॾहिं लीव सेल पियो ठहे त उहो जेको मेरिस्टेम सेल आहे उहो लीव सेल में कन्वर्ट पियो थिए त उन में इहे ऑर्गेनिल क्लोरोप्लास्ट में कन्वर्ट थी वेंदा। उहे ई जेकॾहिं इहे जेके सेल आहिनि मेरिस्टेम सेल उहे फ्लावर या फ्रूट में कन्वर्ट पिया थियनि त उहे ऑर्गेनिल ही प्रोप्लास्ट क्रोमोप्लास्ट में कन्वर्ट थी वेंदा। ईअं जेकॾहिं रूट जी वाध दौरान इहे रूट सेल में रूट सेल में मेरिस्टेम सेल कन्वर्ट थी वञनि त उन में इहे प्रोप्लास्ट जेके आहिनि उहे ल्यूकोप्लास्ट में कन्वर्ट थी वेंदा। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोस ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।